काफ़ी दिन का जेके सिचुएशन हुई ॾुआरी जेका सरगर्म नज़र अचनि पिया इन हवाले सां हाणे तव्हां अलहमदुलिल्लाह पहिरें बि सुठो कमु कयो आहे, हाणे छा चवणु चाहींदा आहियो? इंशाल्लाह इन सिलसिले में असां इम्प्लायमेंट भी कई आहे ऐं उनजे ख़िलाफ़ रेड भी शुरू कयूं ऐं इंशाल्लाह क्रेक डाउन कंदासीं। एसएसपी साहब जी सख़्त हिदायतूं हुयूं उन्हनि ते अमल कंदे इंशाल्लाह कोई भी क्रिमिनल जेको हूंदो उनखे महफ़ूज़ न रहंदो, उनजे ख़िलाफ़ बाक़ाइदा असां क्रेक डाउन शुरू कयूं। अच्छा सर, राति बि तव्हां हिकु कार्रवाई कई आहे जंहिंमें हिकु ॾुआरी जेको आहे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार क्रिमिनल हुयो ऐं पंजाब की गैंग जी जेका केस स्नैचिंग ऐं मोटरसाइकिल स्नैचिंग में इन टे साथी भॼी हलनि उन लाइ बि इंशाल्लाह हिकमत अमली के साथ जुड़ी आहे, जल्द गिरफ़्तार करे। अच्छा साईं, कारे रंग जी हिकु 125 मोटरसाइकिल जेकी आहे उहा ॾाढी ॾोह में सरगर्म नज़र अचे थी, इन हवाले सां तव्हां उनजे लाइ छा लाइ अमल? इंशाल्लाह उनखे बि जल्द पेश कंदा।